मन अजो किन घड़न जे करे अल्लाह राजी थई जो आखिरत में अर्श की शाम नसीब करई न। कुरान करीम मां 15 पारे मां सूरत बनी इसराइल मां आयतूं तिलावत कयूं तम जन आयतुन के अंदर महबूब मोहम्मद करीम जे मेराज जी रब तारीफ कई आओ। बिन नबियन के मेराज फरिश्ते कराई असांजे नबी के मेराज अर्शद कराई छो हिको हिन जे करे त दुनिया के देखारिया त माके समूरन नबियन को वधीक अरबी मोहम्मद प्यारो आ। खत्म नबूवत जी पग भी जो असांजे नबी ते रखे सुभान अल्लाह कंदो हलंदा ॾिया। हसीनन जो सरदार भी असांजे नबी के बनाई इखलाक समूरन को असांजे नबी जो मथे गई तो मेराज भी मथे कराई चेहरो भी अड़ो हो जो ज़ियारत करने वाला ज़ियारत करना तो बुख उन घड़ी में लही वेंदी। उन्हीं नबी के मथे घुराई कलुजी जाए छो तो मक्के वारन दुख ॾिनस। अर्श वारे कयो ओ जिब्रील जी मुंहिंजा साईं के जल्दी वञ मुझे दिलबर नबी के हेदे माडे वठी अच मक्के वारन दुख ॾिना अथसि माडे वठी अचेस त मां कुदरत जूं नयूं नयूं निशानियूं ॾेखारियांस अर्श ॾेखारियांस कुर्सी ॾेखारियांस जन्नत जो सैर करायांस पंहिंजो दीदार करायांस। ओया सुभान अल्लाह घटि था कयो ॾाढो चओ सुभान अल्लाह। कंदो हीअं मण जो हणो था तोले जी ज़ुबान न तोलो ॾी अल्लाह माडे वठी अचेस एॾा दुख ॾिनो जो मां चयो मांसि सुना हे जबल सोना करे जाए जीअं वणई खपाए मां पुछा भी न कयां ये तुझे कढईंदा जीअं ॿेड़ियूं दरियान में ईंदियूं जीअं वणई खपाए। हुजूर चयो रब सोना जबल मां काॾे कंदुसि हिकिड़े वेले जे जवन जे अटे जे मांगीअ जो कूट ॾे उहो खाई मां शुक्रानो कयां ॿिए वेले जो कूट मां वटि मौजूद न हुजे त तो रब खे यादि करे तोखो मां मोहम्मद घुरा जीअं दुनिया सबक वठी वञे त खजाना नबी से वठना आहिनि खजाना रब जे ज़ात वठनि कंहिं वटि खजाना आंगुर मथे कर मथे थधि कोन्हे कोटन में भी रब जान छॾाई थी ॾाढा चओ सुभान अल्लाह। या आंगुर रब वटि शायदी ॾींदई खजानन जो मालिक चओ पाणा सोना चवे कुल्ला अकूलु लकुम इंदी खज़ाइनुल्लाह ॾहीं मां कुल 15 मिनट इन कुराड़े जी मिछन तपदी कलाक खां पोइ पोइ छड़ो लोलियूं वेठो ॿुध न अल्लाह पर लख चाबस अथव 10 मिनट ही मिलन ज़ियारत कई जमात जी रब जो कसम आहे अंदर ठरी पियो हे पंध करे आया जेका पेरन ते लत पई क़यामत ॾींहुं जहन्नम जे बाहि जे दूहे जो तओ भी नदी नो आए पंध करे कुरान जे करे आयो आहे ज़ियारत त करदा क्यों ठरनी अल्लाह कमाए लो सजी उम्र कमायो थी गाथों 1500 लख गॾु कई
वे लख कम जा न थी कुरान कम जो थी हे कुरान जाते सब छड़े वेंदई कब्र में शाम कंदई हे कुरान जाते सब कम न इंदई बेजार थींदई महशर के मैदान में परे को सुञाणींदई सोना चवेन त खजाना रब वटन कहीं वट ॾाढा ॻाल्हाए मां वटि खजाना त कोन्हनि वला आलमुल गैब ऐं गैब खे बि मां मुहम्मद न ॼाणींदो ऐं तूं ए पटको लाहे मुजावर जे पेरनि ते थो छिले ज़ालिम न रुकाए आयो साईं को नर वठी ॾे कहिड़ो त न आहे के तो ये खजाना मां पाण वट रखियम नबियन के भी न ॾिनम औलाद जा खजाना हिदायत भी पंहिंजे कब्जे में रखियम जन्नत भी पंहिंजे कब्जे में रखियम इल्म गैब भी पाण वट रखियम मुशरिक को ॻाल्हाए उनके बाह को वठी चओ ए अबा ॻाल्हायो न ए चारई शयूं रब के कब्जे में सुभान अल्लाह चौड़ा दिया सदको वञा हुजूर जिबरील खे चई जल्दी वञो दुख दिनान मके वारनि अल्लाह के मल जादूगर था चवन के मल चरियो पिया चवन उठ जा ओज पिया उछलाइन गंद जा ढेर पिया उछलाइन मुझो मोहम्मद करीम मके वारन जा दुख झोली पाए झलई मके वारो दुख दींदो दुख सहंदुस पर दर दर ते वनी मां मोहम्मद कुरान बुधाईंदुस वाह जो कुरान मिठो माखी मिठी नाए जेडो कुरान 5 साल माखी जो शीशो अगु लाहे रखी वण मऊ कंडी मऊ बबुड़ मऊ खजी मऊ जबल मऊ कखाए मना मऊ वो घर रखी पेटी में अलमारी में सैफ में ओ रोड़िया जे इलाके वारो पाड़े ओड़े वारो प्यारे वहाजे जलसे में अचण वारो 5 सालन खां पोइ ये माखीअ जी उन शीशीअ जी बुझी खोल इन में पानी आ मता चई त मुला जो मगज फिरी वियो आहे ए पानी आ पर समझाया तो माखीअ जी बुझी खोल त ज़ाइको मटे वई आ पर बुधो कलमे वारो हुजूर जा आशिक असाबन आल बैतन जा परवानो मुवैदो वडी दौलत रब तो ही दवारी दिनी दवा असां जे जमात में बुजुर्ग भी जो वली भी सुभान अल्लाह कर डाडिया 5 सालन में ज़ाइको मटे वई पर इनके 1400 साल गुजरियान अजु भी जाथों पर ये तो नजर अचे जनो हाणे रब असांजे नबी ते नाज़िल कयो आहे सब चओ सुभान अल्लाह इनके को सदको वञा हुजूर तऊं जिब्रील खे चई जल्दी वन आहे नूरन जो सरदार कंदे मारे पर मुझे दिल पर नबी दे नौकर बणजी वञो नूर नूर नूरन जो सरदार जिब्रील मुस्तफा दे अॻियों नौकर खुदा के खबर आई त माण्हू नूर के मथे कंदा तभी तो कुरान में 4 कसम खणी चई एक लफ्ज कुरान जो किरोड़न को मथे आ अञा तो कुरान पढ़दो माखो पोयो वेठो आ मौलाना अब्दुल्ला साहब अब्बासी दामद बरकातुम मिठे आवाज में
इंशाअल्लाह अंदर ठरी पे नहीं। मौलाना हफीजुल्लाह साहब नौजवान पोयों वेठो आलम एतरा ईंदा सिजु लही वेंदो आलम रब जे फज़ल सां न खुटंदा। सुभान अल्लाह चओ। वतील वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। चार कसम खणी रब कुरान में चयो चयो हे सचो आ कुरान चयो सचो। रब चयो सदको वञा कुरान जे नाले तू कसम आ। कुरान में चई इंजीर जो ज़ैतून जो तूर सीना टकरीअ जो अमन वारे शहर मके पाक जो। अल्लाह त सोने में सोनो मां इंसान के कयो असांजो नबी जो हसीनन जो सरदार इंसान ज़ात जी इज्जत ही चो मोहम्मद मुस्तफा जे करे आ। जॾहिं अम्मा अमना चयो मांखे बचो जायो हेरे हेरे कंदी जाए मारे दाई सफिया चयो मां दर ते वयम अच्छी अदारीअ वारा कुराड़ा बीठान जल्दी खत्म कंदुसि कंदी जाए हे यार सुरी आयो आ पन्ने ते लिख लिखा मारे कंदे दर खड़कियो वञा अच्छी अदारीअ वारा कुराड़ा बटका बधा पिया कन पुछो मान केरो जे अम्मा असां तौरे तजालिमूं असांजे किताबन में लिखियलो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमंदो उन जो दीदार भी करण आया हूं हुजूर जे अम्मा के मुबारक भी जनाया हूं। बी गाल बुधो असांजे नबी जी रब तारीफ चो तौरेत इंजील में भी कई कुरान में भी कई। उहे ज़ियारत करे विया अम्मा अमना के मुबारक ॾेई विया वरी मलाइका आया आसमान खां लही ज़ियारत कयूं मुबारक ॾिनऊं उहे वया आखिर में जिब्रील आयो मारे तक अम्मा अमना के चई बच्चो काथे आ जई हो सुतो पियो आ अच्छो कपड़ो मुंह मुबारक तो परे करे ज़ियारत जो जिब्रील कई बोया भी सुभान अल्लाह त करे। जिब्रील छा पियो चए ऐ मुंहिंजे मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न आहे। हिते कुरान भी चए थो वज़्ज़ुहा सुभान अल्लाह त कर त आयतां पढ़ी वठां वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतर्ला। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान जो कुरान में असांजे नबी के रब तो चए सोना तव्हां जे लाइ दुनिया को आखिरत भली आ ऐ असांजे नबी के रब तो चए सोना मां तोखे राज़ी कंदुसि। सुभान अल्लाह नथो चए ये जमात आई आ कुरान बुधन द रब राज़ी थे के राज़ी थे ॾाढा ॻाल्हि रब
कुराला जवन रब राजी थे, जवान जवन रब राजी थे, सगीर जवन रब राजी थे, अमड़ियों न्याणियों जवन रब राजी थे, वडेरा जवन रब राजी थे, मौलवी जवन रब राजी थे, हाफिज जवन रब राजी थे। कन्ने मादे सारी दुनिया जाए रब राजी थे, नबी जवन रब राजी थे, सहाबा ब्या जवन रब राजी थे, नबी ब्या जवन रब राजी थे। बरासर जे दिल भर नबी के रब तो जाए सुना सब था जवन तू राजी थी, तू राजी थी। मां रब कुरान में तो जवा तो मां तो खे राजी करन से जो असांजो नबी तदी राजी थींदो जदी घणी उम्मत जो जन्नत ॾे रवानी थींदी। सुभान अल्लाह चओ ॾाढा। जिब्रील खे चयईं आखिरी लफ्ज़ चयईं जल्दी वञ सवारी जन्नत में वधियूं। आयो अदब जा गोडा झुकायईं, हुजूर खे जागायईं। नबी वुज़ू फरमायो, गले माने वुज़ू फरमायूं, बिस्तरो छड़ियूं, बाहर आया। बुराक खुशी में टप्पा बियोड़े, जिब्रील लगाम खो झणक तोड़े, हे छा थो करे तोखे पतो कोने अज तुझे मथो वो जवान सवार थींदो जेको अगु तोते सवार ही न थियो। या बुराक फवल्लाहि मा रकिबक मिसलो। ॾाढो चो सुभान अल्लाह। जिब्रील पोयों मुस्तफा अॻियम अॻिते हलिया हेरे तक साईं जन बुराक वतल बरक कहूं ये बियो हले जाते नजर पई पए उते विख पियो रखे। हे बुराक बुराक बरक वतल बरक जी माना विझो ये बियो हले सो त सवार मान वारो आ त चओ सवारी भी मान वारी आ। अगते हलिया जिब्रील चयो लहो नमाज पढ़ो। ये जाए केड़ी से मदीनो शरीफ जंहिंजे तरफ तव्हां हिजरत करण वारा हो। वरी अगते हलिया लहो से नमाज पढ़ो। ये जाए के तूर सीना जाते मूसा रब सां कलाम कनो तहांजी मंजिल अञा अगे। वरी अगते हलिया जिब्रील चयो लहो नमाज पढ़ो। ये जाए केड़ी के बैतुल्लाह मां जाते ईसा पैगंबर जायो हो पर तहांजी मंजिल अञा अगे आ। फरमाए मां कौम न वठूं गुज़र कंदो थो वञा। हलंदे हलंदे बैतुल मुक़द्दस में आयम जाते सारा नबी 5 मिनटन 5 सारा नबी पोयों लिख लिखा शुरू थी वई आहे। जाते सारा नबी हाँ मौजूद। सुभान अल्लाह चओ। उते जिब्रील तकबीर चई, मां मोहम्मद नमाज पढ़ाई। एड़े तक मानू चवंदा आहिनि त इमामत जो दर्जो मथे आ, पर हे कुरान तो चए नबूवत जो दर्जो मथे आ। सब चओ कुरान सचो आ। चओ अनमल्लाहु अलैहिम मिनल नबीय्यीन व सिद्दीकीन व शुहदा व सालिहीन। पीरो नंबर नबी, दो नंबर सिद्दीक, दो नंबर शहीद, चौथो नंबर सालिह। असांजे नबी जो समूरन नबीअन खां जो अवल नंबर आयो सभिनी खां बाद में आ, पर नंबर जंहिंजो सभिनी खां अवल में आ। सुभान अल्लाह जो ॾाढो। हाणे 1.25 लख नबियन जो इमाम तो बणजे यो असांजो नबी जंहिं मां जिब्रील तकबीर चई मां नमाज पढ़ाई। इते हर एक नबी मरहबा कई। हेड़े ॿुधो वञो मरहबा हर एक नबी तारीफ कई। कन चयो छंछर मिलो आचर मिलो
हाँ हाँ कन चयो तौरेत मिलो, इंजील मिलो, ज़बूर मिलो, सहीफ़ा मिलिया। जॾहिं मुंहिंजो वारो आयो नबी से फरमायो, मां चयो मांखे फुरकान ॾिनई, जुमे जो ॾींहुं ॾिनई, लैलतुल क़द्र ॾिनई, रमज़ान ॾिनई, रहमतुल्लाह आलमीन जो लक़ब ॾिनई, बशीर जो लक़ब ॾिनई, सिराज मुनीर जो लक़ब ॾिनई, ख़तम नबूवत जो ताज पाराई। समूरनि नबियनि जे उम्मत खां मुंहिंजे उम्मत खे भलो कई, मांखे फातिह बि कई, ख़ातम बि बणाई। हिते इब्राहिम नबी हथ मिलाए छा पियो चए, मरहबा पियो करे, के पियो सोना तूं सभिनी नबियनि खे मारे वई। ॾाढो चओ सुभान अल्लाह, शान में मारे वे, तुझो शान सभिनी खां मथे आहे। अॻिते वयुमि मंज़िला तय कंदे हलंदे हलंदे जिब्रील बीजियो, बुराक बीजियो, मां अञा मथे 7 आसमान क्रॉस कयूं, मथे तो वञा, रब जिब्रील बीजियो, बुराक हाणे मथे कीअं अचां, अर्श वारो तो चए घबराए न, मां जो आहियां, मिराज भी मां करायो तमाई, इंतजाम भी मां पाण कंदुसि। बाक़ी 2 मिनट सुभान अल्लाह चओ। अर्श वारो तो चए सोना घबरा न, सवारी तो मोकिलिया, रफ रफ वा रफ रफ शाही जो जन्नत जी लिफ्ट ही जेका हुजूर के मथे खणी वई, कराची वारी जे बिजली बंद थे, अंदरिया अंदर ॿाहिरियां ॿाहिरि, उते ही रुग में पूरा थी वञनि। अल्लाह हीअ लिफ्ट मथे खणी वई, जे अल्लाह जे 7 आसमान क्रॉस करे रहमत जे करीब आयमि, उते मांखे 3 सदा थिया, उतनो या मोहम्मद, सुभान अल्लाह डरी थी वई। तू भी चवे तो लहे त जान छुटे, काथे छॾाए हा, पर वॾो जलसो आहे। तां जमात जी ज़ियारत थी, इन दिलबर जो मुंहुं ॾिठोसीं, नेण ठरी पिया। आलमन जी ज़ियारत, बुज़ुर्गनि जी ज़ियारत कमाए रहो, अॼु उते आया हो जाते मलाइक तां खां बि वधीक आया आहिनि, आसमान खां लही क़ुरान ॿुधण। सभु चओ सुभान अल्लाह। वणियो बुज़ुर्ग, इहा दियाना घुरी ख़िदमत क़ुरान जे करे। ऐं हिननि खां पुछो के पुट वकील क्या, ये हिक मनो खीसो कतरियूं हलिया वञनि। अल्लाह वॾा क्या ऑफिसर, अरे हाफ़िज़ कर आलिम, के तो उतम रिज़्क़ ॾींदो मां क़ुरान जे करे, जाॾो गुमान ई न हूंदुई। सुभान अल्लाह जवड़ा ॾिया। 3 सदा थिया, उदन या मोहम्मद, उदन या अहमद, उदन या खैरुल बरिया व अदनानी रब्बी। सभिनी को भला मुंहिंजा मोहम्मद हेॾी मंज़िल करे आयो है, छांडो थी उहा शइ खणी आयो आहियां जेका तो वटि कान्हे। के हाँ मां त मुल्क जो मालिक आहियां, साईं तू तो चवे पैगंबर तो वटि कान्हे, कैसे हा सॼो जहान तुझे दर्जे आॾो झुकंदो आहे, तू कंहिंजे आॾो न झुकंदो आहे। मां रहमतुल आलमीन तो रब्बुल आलमीन जे आॾो आजिज़ी खणी आयो आहियां। तुझो हित कंदो पंजर जेॾी ॿीणी वात में, मुछां पंजर जेॾियूं छिकींदो वात ॾऊं धूओ नासन मूं, ॼणो रेल जे मिशन खे बाहि लॻी आहे। मरुत ख़बर पवई, आजिज़ थी हिन ज़मीन ते घुम, अल्लाह जे आॾो आजिज़ी कर अची निमाज़ में मखलूक सां सुहिणो हल, पोइ इंशाअल्लाह ताला दुनिया भी सुहिणी थी, आख़िरत भी। नबी मेराज करे मोटिया, तोहफ़े में निमाज़ मिली 50 वक़्त। अर्श वारे मूसा नबी चयो न पढ़दा ॿियूं माफ़, बाक़ी 5 सोना तुझा पढ़नि 5 सवाब 50 जो ॾींदो मां। लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर।
मथे घुराए नयूं नयूं निशानियूं कुदरत जूं ॾेखारियईं पंहिंजो दीदार कराई तहक़ीक़ उहो रब आहे जेको ॿुधंदड़ बि आहे ॾिसंदड़ बि आहे। अल्लाह ताला हाफ़िज़ साहब अब्दुल हमीद जे जलसे के मंजूर ऐं मक़बूल फरमाए जमात जो अचण क़बूल करे। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।